अस्सलाम वालेकुम। अज जे लेक्चर में असी सिंगुलर नाउन के कंपाउंड नाउन में तब्दील करण जे लाइ बा असूल आहिनि जेका पढ़ंदासीं। पहिरियों असूल आहे त जेकॾहिं फर्ज़ कयो कोई सिंगुलर नाउन आहे असांजो, उहो जेकॾहिं ओ एन ते एंड थिए थी उनजी, त असां उनजे ओ एन खे जेको आहे ड्रॉप करे उनजे पुठियां सिर्फ़ु जेको आहे ए जो इज़ाफ़ो कंदासीं त उहो सिंगुलर नाउन मां प्लूरल नाउन ठही पवंदो। जीअं आहे रूल नंबर 10, if a noun ends in on, drop on and add a to make plural। त हाणे चओ त जेकॾहिं को सिंगुलर नाउन आहे ऐं उनजी एंड जेको आहे ओ एन ते थिए थी पई, त ओ एन खे जेको आहे ड्रॉप करे तव्हां उनजे पुठियां जेको आहे उनजी जॻह ते सिर्फ़ु ए खे जेको आहे एड करे तव्हां सिंगुलर नाउन मां प्लूरल नाउन ठाहे सघो था। फॉर एग्जांपल में असां लिखियो आहे क्राइटेरियन। क्राइटेरियन जी जेकी एंड आहे उहा ओ एन ते थिए थी पई, त असां इनजी ओ एन खे ख़तमु करे खणी असां जेको आहे उनजी जॻह ते सिर्फ़ु ए खे एड कंदासीं। अहिड़े तरीक़े सां क्राइटेरियन मां असां जेको आहे क्राइटेरिया ठही पवंदो ए जे इज़ाफ़े सां। उन खां बाद में ॿियो असांजो लफ़्ज़ आहे फेनोमेनन, जंहिंमें एंड जेकी आहे ओ एन ते थिए पई थी, ऐं जेकॾहिं असां उनजे ओ एन खे जेको आहे ड्रॉप कयूं था ऐं उनजे खां बाद में सिर्फ़ु असां जेको आहे ए जो इज़ाफ़ो कयूं था, त इहो फेनोमेनन मां जेको आहे असांजो फेनोमेनन जेको आहे ठही पवे थो। अहिड़े तरीक़े सां असांजो ॿियो रूल आहे, उन में इहो आहे त जेकॾहिं असां काई कंपाउंड नाउन जो जेको आहे सिंगुलर नाउन मां प्लूरल नाउन ठाहिणु चाहियूं था, त सिर्फ़ु असां उनजे आख़िरी वर्ड में जेको आहे एस जो इज़ाफ़ो करे असां सिंगुलर नाउन मां प्लूरल नाउन ठाहे सघूं था। फॉर एग्जांपल असांजे लिखियो आहे हिते आर्म चेयर। हाणे ॾिसो त ॿ जेको आहे नाउन आहिनि ऐं ॿी नाउन जे हिसाब सां हिकिड़ो जेको आहे असांजो आर्म चेयर जेको आहे कंपाउंड सिंगुलर नाउन आहे। त असां चाहियूं था जेकॾहिं असां इनखे जमा करणु चाहियूं था, असां सिर्फ़ु इनजे आख़िरी लफ़्ज़ जेको चेयर आहे उनजे पुठियां जेकॾहिं एस जो इज़ाफ़ो कंदासीं त उहो सिंगुलर नाउन मां प्लूरल नाउन ठही पवंदो। जीअं आहे आर्म, त हाणे असां आर्म जेको आहे उहो अहिड़े तरीक़े सां लिखी करे सिर्फ़ु चेयर जे पुठियां जेको आहे असीं एस जो इज़ाफ़ो कंदासीं, त उहो चेयर मां आर्म चेयर्स माना जेको आहे इहो कंपाउंड नाउन जो प्लूरल नाउन ठही पवंदो। अहिड़े तरीक़े सां आहे बुक केस। त हाणे असां बुक केस जेको आहे इहो कंपाउंड नाउन आहे, जेकॾहिं असां इहो जमा करणु चाहियूं था त असां सिर्फ़ु इनजे आख़िरी लफ़्ज़ केस जे पुठियां जेको आहे एस जो इज़ाफ़ो कंदासीं, त इहो बुक केसिस ठही पवंदो। ॾिसो जीअं आहे बुक, त इन जो आख़िरी जेको लफ़्ज़ आहे केस, इन जे पुठियां जेको आहे असां एस जो इज़ाफ़ो करे असां बुक केस मां बुक केसिस जेको आहे इन जो प्लूरल ठाहियो। अहिड़े तरीक़े सां आहे मेड सर्वेंट। त हाणे असां मेड जो सर्वेंट जेको आहे इहो मेड सर्वेंट में आख़िरी लफ़्ज़ आहे, इन जे पुठियां असां सिर्फ़ु जेको आहे एस जो इज़ाफ़ो करे असां इन सिंगुलर नाउन में इन जो प्लूरल नाउन ठाहींदासीं। जीअं मेड सर्वेंट आहे त मेड सर्वेंट जेको आहे इन जो मेड सर्वेंट्स जेको आहे इन जो प्लूरल नाउन ठही पियो। अहिड़े तरीक़े सां आहे स्टेप फादर। त हाणे असां स्टेप खे छॾे जो फादर आख़िरी लफ़्ज़ आहे, इन जे पुठियां जेके एस जो इज़ाफ़ो कंदासीं त इहो जेको आहे असांजो सिंगुलर नाउन मां प्लूरल नाउन ठही पवंदो स्टेप फादर्स। अहिड़े तरीक़े सां स्कूल टीचर आहे। त स्कूल खे छॾे असीं जो आख़िरी लफ़्ज़ आहे टीचर, इन खे जेको आहे असां एस जो इज़ाफ़ो इन जे पुठियां कंदासीं, त इहो जेको आहे असांजो स्कूल टीचर मां स्कूल टीचर्स ठही पवंदो। अॼु ॿिनि रूल में असां इहो पढ़ियो त जेकॾहिं फर्स्ट जो सिंगुलर नाउन आहे उनजी एंड जेको आहे ओ एन ते थिए थी पई, त असां ओ एन खे ख़तमु करे उनजी जॻह ते ए ॾींदासीं, त उहो सिंगुलर नाउन मां प्लूरल नाउन ठही पवंदो। ऐं ॿिए रूल में असां इहो पढ़ियोसीं त जेकॾहिं कंपाउंड नाउन आहिनि ऐं उनजो असां जेको आहे सिंगुलर नाउन मां प्लूरल नाउन ठाहिणु चाहियूं था, त असीं जेको आहे कंपाउंड नाउन जेको आख़िरी लफ़्ज़ आहे उन में सिर्फ़ु एस जो इज़ाफ़ो करे असां सिंगुलर नाउन मां प्लूरल नाउन ठाहे सघूं था। जेकॾहिं तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई हुजे उनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। ऐं उनखां अलावा असांजो फेसबुक पेज आहे AWK जे नाले सां, उनखे फॉलो कयो। महिरबानी।